हमरा के थी हिडकी दिल में ख्याल के अदे करीम दाद याद कयो न न न अदे हजूर बख्श याद कयो न न न मकसूद अहमदिया मसूद अहमद याद कयो हिडकी छडे वे जे डिठई मु तो के चयो कोन दिल वारो याद कंदो आ त हिडकी थींदी आ उन जो नालो वठबो आ त हिडकी छडे वींदी आ अदा या बहराड़ी में यह गाल आहे या काने यानी असा ऐं तव्हां पंहिंजे दिल जो राज था ॿुधायूं त जॾहिं बि को दिल वारो कंहिंखे किथे बि यादि कंदो आहे त उन जे यादि जो असर ॿिए ते पवंदो आहे उहो पढ़ियल हुजे या अणपढ़ियल हुजे नेक हुजे या गुनहगार हुजे पर यादि हूंदी आहे पोइ मुंहिंजा अदा जॾहिं वली दाद यादि करे त करीम दाद खे हिडकी थिए बाद में मूसा गालाए जा तुझे घर में केतरियों भी बीमारियों हन तहां पांजे घर वारन जी तरबियत कयो अमड़ियों भेनरूं घर में आहिन घरवारी तव्हां जी घर में आ उनके सिर्फ प्यार में डंडे सा न प्यार में उन जी एतरी तरबियत कयो ओ अल्लाह जी बानड़ी जॾहिं नलके मां पानी कढी त बिस्मिल्लाहिर रहमान रहीम करे हिकड़ो दफो दुरूद मुझे आका ते पढ़ी ऐं सूरह फातिहा पढ़ी पानी दिले इन मां नलके मां कढंदी कर जॾहिं मानड़ी पचाई उन वक्त भी मुझे महबूब ते दुरूद पढ़ी सूरह फातिहा पढ़ंदी कर जॾहिं मल घर वारन के खाराई उन वक्त भी दुरूद पाक पढ़ी सूरह फातिहा पढ़ी पो खाराईंदी कर घरवारी इहो कम करे ऐं तू अल्लाह जा बाना जॾहिं हलाल जी रोजी कमाए मोटी त मुझे मुस्तफा करीम ते दुरूद पढ़ंदो भी वञ दुरूद पढ़ंदो भी अच घर में पहुंची हिक बच्चे का पुछ बच्चा नमाज पढ़ी थई न्याणी का पुछ अम्मा कुरान जी तिलावत कई थई घरवारी का पुछ अल्लाह जी बानी नमाज पढ़ी थई तू इहो चेक इन बैलेंस घर में रख तुझा घरवारा इहो अमल कन खुदा जी जात थी जाने रात जो सुमण वक्त 10 मिनट पांजे बच्चन खे दे मानू चवन पिलाट कयासी बच्चन जेला बन्यू था कयो बच्चन जेला ही था कयो बच्चन जेला या खैर ख्वाही ना है अगर बच्चे जो वाकई तू हमदर्द आही तो बच्चे जेला आखिरत सुहणी कर पांजे बचड़े के रात जो सुमण का अग में मुझे मुस्तफा जो दुरूद ऐं कलमे पढ़ण जो ताकीद कर पांजे घर में 10 मिनट बच्चन खे दे पांजे घरवारी के भी चो पांजे न्याणन के भी चो ओए नंढड़ा बचड़ा जेके थंज ते हन उन अमड़ के चो हिन बचड़े के खीर प्यारे बचड़ो खीर पे अमड़ मथो मुझे महबूब मुस्तफा ते दुरूद पढ़े अल्लाह जे कुरान जी सूरह फातिहा तिलावत करे जे तुझे घरन मां सब बीमारियों खत्म न थियन त मुझो नालो भी लाहे छड़ी नालो छा थई अल्लाह बचायो कम केड़ा कंदो हई मिरन में हथ विझंदो हा को जेड़ो बचे तेड़ो न बचे अल्लाह बचायो नालो त थई पर कम भी हुए करन ओ मुझा अदा अजकल तो असा जे घरन में ही परेशानियों एक तो खुदा जी का मार पे कोन तो चवा ए चवा तो खुदा हिदायत दे उन जालिमन मुलन के जन तावीज़ जो ढंग रचाए मानु जा घर बर्बाद करे छड़िया सजो दी लिख लिखा कट कटा अरे खुदा जा बाना अल्लाह जो कुरान शिफा है अल्लाह जो कुरान रहमता लेकिन तो जो धंधो कड़ी शुरू कयो जे बेचारे जे घर में के चेल में सूर पियो पहुतो मौली साहब चेल में सूरा ठप 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 शू तो खेतबा भुक्तो पियला अरे खुदा जो खौफ कर मुल्ला खुदा जो खौफ कर खुदा के जान देनी थई मरणो भी थई कब्र में पहुंचणो भी थई परावा घर बर्बाद न कर मानुन जा घर न पिटा जेडी मल न के तू इए चवंदे तो उन जो पहरो निशानो पांजो भा या सौटरी या मासाद थींदो दिल में इहो सोचीदा त शायद असा के ए वेढ़ाए रहयो आ तो खुदा जा बाना इन तावीज़न वारन का बचो छडे दियो इनन के पांजे घर में मुझे आका जे दुरूद जो लोलियो कयो पांजे घर में कुरान करीम जी तिलावत शुरू कयो पांजे बच्चन के सोहनी तरबियत दियो पांजे बच्चन के सोहनी तालीम दियो इंशाअल्लाह ताला तवाजे घरन जो बीमारियों खत्म थी विदियो तवाजे घरन जो परेशानियों खत्म थी विदियो ओ मोजा दोस्त उन घर में अल्लाह ही अल्लाह जे रसूल जी बरकत हुंदी आ जे घर में रब जो कुरान है मुझे मुस्तफा जो दुरूद हुंदो
आखिरी 2 मिनट जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि करण दे मन हिन आवाज़ जे ज़रिए अल्लाह जो नेक बानियूं उन्हनि जे दिल जे मथां इहा ॻाल्हि असर करे। हिकिड़ी औरत पंहिंजे बच्चे जी तरबियत थी करे, कीअं थी तरबियत करे? बच्चड़ो नंढड़ो आहे, जीअं समझदार थियो आहे, मां ॾिसे थी त मुंहिंजे बच्चड़े जा मिट माइट घटि हल, रिश्तेदार घटि हल, उहा अमड़ छा थी करे? निमाज़ जो टाइम थींदो आहे, बच्चड़े खे चवंदी आहे हलिया मुंहिंजा पुट वुज़ू कयूं। बच्चड़ो सवाल कंदो अम्मा वुज़ू कीअं कबो? बच्चा जीअं मां थी कयां ईअं कर। उबता सुबता हथ बच्चड़े धोता, अमड़ बि मुसलो विछायो आहे, बच्चड़े खे मुसलो विछाए ॾिनी। अम्मा मुसले ते वेही छा कयां? ओ मुंहिंजा बच्चड़ा निमाज़ पढ़ो। अम्मा निमाज़ पढ़ा त छा मिलंदो? ओ मुंहिंजा बच्चड़ा निमाज़ पढ़ी बस कंदे जेकी दुआ घुरंदे मुंहिंजो रब तुंहिंजी दुआ क़बूल कंदो। अमड़ छा कंदी आहे? माउ खे ख़बर आहे मुंहिंजे बच्चड़े जी पसंदि वारी शइ कहिड़ी आहे, उहे शयूं खणी रखंदी आहे। जीअं बच्चड़ो निमाज़ पढ़ी बस कंदो आहे, अमड़ चवंदी आहे अखियूं बूटे दुआ घुर। बच्चड़ो हथड़ा खणी दुआ घुरंदो आहे, अमड़ उहा शइ खणी उनजे आॾो रखंदी आहे। बच्चड़ो अखियूं पटींदो आहे, ॾिसंदो आहे अम्मा शइ मिली वई। बच्चड़े जो माउ ज़हन ठाहियो, ख़ुदा जी कुदरत आहे। हिकिड़ो ॾिहाड़ो थियो, पाड़े में कज़ियो थी पियो, अमड़ हली वई आहे। बच्चड़ो रांदि खेॾण वियो, बच्चड़ो रांदि खेॾी खेॾी बुख लॻी मोटी आयो। अमड़ ॾिठई त घर में कान्हे का, परेशान कोन थियो, चई अमड़ नाहे त छाहे, मूंखे रोज़ी जेको ॾींदो आहे अॼु बि उन खां थो वठां। नंढड़ो बच्चड़ो आहे, अञा निमाज़ उन ते फर्ज़ी कैफ़ियत में कान्हे का। उहो बच्चड़ो वुज़ू कंदो आहे, उबता सुबता हथ धोई मुसलो विछाईंदो आहे, मुसलो विछाए उबता सुबता 2-3 सजदा ॾेई हथड़ा खणी चवंदो आहे ओ मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा रब, अॼु अमड़ बि कान्हे का, मुंहिंजा रब मूंखे बुख ॾाढी लॻी आहे, जल्दी जल्दी मूंखे मानी ॾे। ईअं करे चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। बच्चड़ो कलमो पढ़ी हेठि जो निहारे त मानी अॻियां पई आहे। बच्चड़े मानी खाइण शुरू कई, उन ते कोई फ़र्क़ कोन पियो। बच्चड़ो मानी पे थो खाए, ओॾां अमड़ जे दिल में ख़्याल आयो बच्चड़ो मुंहिंजो अकेलो आहे, मतां घर अचे वञे, मुंहिंजे बच्चड़े खे बुख लॻंदी। माउ जीअं जो आई ॾिसे त दड़ो खुलियो पियो आहे, तकड़ी तकड़ी अंदर आई। अमड़ अचे ॾिसे त बच्चड़ो मुंहिंजो मुसले ते वेठो आहे, मानी खाई रहियो आहे। माउ खां ॻाल्हि विसरी चवे थी बच्चा कंहिंखां मानी वठी आयो आहे? जवाब थो ॾे मुंहिंजी जीजल अम्मा, जंहिंखां रोज़ तूं वठी ॾींदी आहे, अॼु तूं कान हुई, उन रब खां घुरियमि, उन रब मूंखे पाण ई अॼु मानड़ी खाराई आहे। मुसलमान ईमानदारीअ सां ॿुधा, हाणे इहो बच्चड़ो सॼी ज़िंदगी कंहिं वॾेरे जे दर ते वेंदो? जवाब ॾे, कंहिंजे आॾो हथ टंगींदो? कोन टंगींदो न। हुनजो रब जे मथां भरोसो थी वियो। मदीने वारे मीर जो उम्मती आहे त पंहिंजे बच्चनि जी जीअं सुहिणी तरबियत कर। नंढड़े लाकू बच्चड़नि खे तवक्कल तो अल्लाह सेखार, मुंहिंजे आका जो दुरूद सेखार। राति जो सुम्हण वक़्तु हर हिकु बच्चड़े खे कलमो पढ़ाए पोइ सुम्ह। बच्चड़नि जी तरबियत कर। बच्चड़ो चवे बाबा अल्लाह हाफ़िज़, अम्मा अल्लाह हाफ़िज़, मामा अल्लाह हाफ़िज़, चाचा अल्लाह हाफ़िज़। तव्हां वॾा बि हिक ॿिए खे चओ, नंढा बि हिक ॿिए खे चवनि। मां तव्हां खां थो पुछां, जेका शइ न अल्लाह जे हिफ़ाज़त में ॾिबी आहे, उन जे हिफ़ाज़त जो ज़िमो मुंहिंजो रब खणंदो आहे या कोन खणंदो आहे? जवाब ॾे, खणंदो आहे। पोइ मुंहिंजा दोस्त अमल त थोरो आहे, फ़ाइदो केॾो वॾो आहे। सुम्हण वक़्तु बच्चड़ो चए अम्मा अल्लाह हाफ़िज़, मां चयो त बच्चा अल्लाह हाफ़िज़। अमड़ चए तोखे अल्लाह निगाहबान तुंहिंजो, बच्चे चयो अम्मा तुंहिंजो अल्लाह निगाहबान। ॿई सुम्ही पिया, सॼी राति अल्लाह जा मलाइक पहरो ॾेई रहिया। ओ मुसलमान, पंहिंजे घर खे जन्नत बना, पंहिंजे घर खे जन्नत बना। दीन रुगी फिरकन जो नालो कोन्हे, दीन
दीन रुगी वठ वठण जो नालो कोने, दीन प्यार जो नालो आ, दीन मोहब्बत जो नालो आ। ओ मुंहिंजा दोस्त केतिरो बि दीनदार आहीं पर जे घर में सुकून कोने त तुंहिंजे दीनदारी तोखे फ़ाइदो कहिड़ो ॾिनो। पहिरीं पंहिंजे घर में सुकून पैदा कर, पंहिंजे पाड़े में सुकून पैदा कर। मुंहिंजा मुर्शिद करीम सजण सईद दामत बरकातुहुल आली हिते सभु अल्लाह जे वलियनि जा ग़ुलाम वेठा हो, के मशहूरनि वारे साईं जा ग़ुलाम वेठा आहिनि, के मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जा ग़ुलाम हूंदा, के मुंहिंजा दोस्त अज़ीज़ साईं कंबर वारे जा ग़ुलाम हूंदा, के साईं आशिक़ अली शाह जीलानी जा ग़ुलाम हूंदा। मुंहिंजा दोस्त हर अल्लाह जे कामिल वलीअ जा ग़ुलाम वेठा हो, लेकिन सभु कंहिंजे मथां ज़रूरी आहे त पंहिंजे मुर्शिद खे यादि करे, पंहिंजे मुर्शिद जी तारीफ़ करे। मुंहिंजा दोस्त तव्हांजे मथां हक़ आहे, तव्हां पंहिंजे कामिल पीर जी तारीफ़ कयो। मुंहिंजे बि मथां हक़ आहे, मां पंहिंजे मुर्शिद जी तारीफ़ कयां। मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जो हुकुम आहे असांखे त जिते वञो तबलीग कयो, अल्लाह जे मख़लूक खे सम्झायो त पंहिंजे घर खे जन्नत बनायो। पंहिंजे घर खे जन्नत कीअं बणबी? अमड़ खे अमड़ वारी इज़त दे, अब्बे खे अब्बे वारी निगाह सां ॾिस, ज़ाल खे ज़ाल जे हैसियत में इज़त दे, पुट खे पुट जे हैसियत में इज़त दे, पाड़े वारे खे पाड़े वारे जे हैसियत में इज़त दे, भाउ खे भाउ जे हैसियत में इज़त दे। रब जो क़ुरान गवाह आहे, हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान, नेकीअ जो बदिलो नेकी आहे। तूं ॿियनि खे इज़त ॾींदे ॿिया तोखे इज़त ॾींदा, तुंहिंजे लाइ घर त जन्नत पर ॻोठ बि जन्नत बणिजी वेंदो। सस्तो सौदो आहे, सवलो सौदो आहे, करण न करण त मुंहिंजा दोस्त तव्हांजी मर्ज़ी आहे, पर यार जे कंदव त फ़ाइदो थींदव, नुक़सान कोन थींदो। बचड़नि खे कलमो राति जो पढ़ाईंदासीं सिटनि चई न चयो इंशाअल्लाह। घणनि सोचो असां पाण ई कोन पढ़ंदा आहियूं त बचड़नि खे कहिड़ो पढ़ायूं। मुसलमान ईअं न कर, ॾाहो थी। मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो अथई, कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हर घर जो वॾो पंहिंजे घर जो बादशाह। क़यामत जे ॾिहाड़े इन्हनि सभिनी घर जे भातियुनि जी तोखां पुछा थींदी। यादि रखी छॾिजां मुंहिंजा दोस्त, तोखां पुछा थींदी। इन करे भलो अथई त पंहिंजे बचड़नि जी संभाल कर, पंहिंजे घर वारनि जी संभाल कर, पंहिंजे बचड़नि खे मुंहिंजे सुहिणे नबी जो दुरूद सेखार, पंहिंजे बचड़नि खे कलमो पढ़णु सेखार, पंहिंजे बचड़नि खे दीन जूं ॻाल्हियूं सेखार। इंशाअल्लाह ताला सुभाणे जॾहिं न तूं मरी वेंदे, मुंहिंजे मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो आहे, उहे माण्हू कोन मरदा आहिनि जिन जो औलाद नेक पुठियो हूंदो आहे। उहे माण्हू कोन मरदा आहिनि जेके मस्जिदूं ठाराए वेंदा आहिनि। उहे माण्हू कोन मरदा आहिनि जेके शागिर्द हाफ़िज़ क़ुरान तयार कंदा आहिनि। उहे माण्हू कोन मरदा आहिनि जेके इदारा तयार कंदा आहिनि। मरंदो उहो आहे जंहिंजो पोइ कुझु बि कोन हूंदो आहे, जेको खुदा ऐं मुस्तफ़ा खे न सुञाणंदो आहे उहो मरंदो आहे। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, असांजे दोस्त उस्ताद हज़ूर बख्श हे महबूब जे मीलाद जी महफ़िल सजाए असांखे दावत ॾिनई, असां तो वटि दावत में आयासीं। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तोखे दुआऊं ॾिनियूंसीं, मदीने वारे मीर जी तोखे शरीयत जूं कुझु ॻाल्हियूं ॿुधाईसीं। अल्लाह ताला तोखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो, असांखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो। उस्ताद हज़ूर बख्श ऐं उन जे बचड़नि जेको मुंहिंजे आका जे मीलाद लाइ हेॾी सुहिणी महफ़िल सजाई आहे, अल्लाह ताला उन्हनि जो महफ़िल मीलाद सजाइण क़बूल फरमाए। इन महफ़िल में अचण वारनि जो रब अचण क़बूल फरमाए, ॿुधण वारनि जो ॿुधण क़बूल फरमाए, ॿुधाइण वारनि जो रब ॿुधाइण क़बूल फरमाए। वेंदे वेंदे मां बि तोखे हिकिड़ी दावत थो ॾियां, क़बूल कंदे? छो त सिंधी खाइजे त खाराइजे, न त असुली न खाइजे, लाइजे त निभाइजे, न त असुली न लाइजे। मुंहिंजा दोस्त, मां बि तोखे दावत थो ॾियां। हिकिड़ो ॾींहुं अथई विच में, सुभाणे जुमे जो, छंछर जी शाम, आचर जी राति, मुंहिंजे महबूब मुर्शिदन करीमन हज़रत सोना से रहमतुल्लाह ताला अलैह जो सालियानो उर्स मुबारक थी रहियो आहे। मुंहिंजा दोस्त, सॼी जमायत खे यादि रखो, हर अल्लाह जे कामिल वलीअ जे उर्स में वेंदा कयो।
जॾहिं अल्लाह जे वलियन जे उर्स में वेंदा आहियूं त मुंहिंजा दोस्त उते मज़ो ई निरालो हूंदो आहे। अल्लाह वारनि जे उर्स में वञो, उते दुआऊं थींदियूं, उन दुआ में गॾिजी दुआ घुरो, इंशा अल्लाह ताला मुंहिंजो रब पंहिंजे नेकनि जे सदके तव्हां सां जूं दुआऊं क़बूल फरमाईंदो। उम्मीद आहे त सभई दोस्त मुंहिंजी दावत क़बूल कंदा। आचर जी रात, आचर जो ॾींहुं कंडियारो दरगाह अल्लाहाबाद शरीफ में सालियानो उर्स मुबारक थी रहियो आहे। सॼी जमायत खे दावत आदा, दावत कबूल आहे। बिल्कुलु ॾींदो। सुभाणे शाम जी अदा, सुभाणे शाम मूंखे यादि आहे, सुभाणे शाम मुंहिंजे मदीने वारे घोट जो सचो आशिक, मुझे आका जो दीन जो दाई, जै पंहिंजी पूरी जिंदगी मुझे आका जे दीन ला कुर्बान कई, बल्कि उन जे पछाड़ीअ जा जेके पसाह हुया उहे बि मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दीन जी तबलीग कंदे गुज़रिया। नालो आहे साईं सुहिणो नाले मिठो अदा बुधला नालो सही सुनो नाले मिठो चो रहमतुल्लाह ताला अलैह। अल्लाह ताला उन जा दर्जात बुलंद फरमाए, अल्लाह ताला उन जी मगफरत फरमाए। सुभाणे रात साईं जे गोठ सालियानो मुझे महबूब मुस्तफा करीम जो जेको साईं जे ज़माने का थींदड़ा आका करीमन जो उर्स मुबारक, वो उर्स मुबारक थी रहियो आहे, उन जी भी तहां के दावत ॾेई रहियो हां। उन में भी शरीक थियो मुंहिंजा दोस्तो मार्ज़ अल्लाह वारनि जे उर्सन में शरीक थियो। इंशा अल्लाह ताला बेड़ो तरी पवंदो वाग मदीने, गाला गाला बेड़ो तरंदो वाग मदीने वरी पवंदी। मुंहिंजा दोस्त अजीज तकरीर जो टाइम पूरो थियो, कलाक बि पूरा बथी विया। 2 कलाक तहां थधि में वेठा हो या गर्मीअ में? इंशा अल्लाह ताला जीअं न मोहब्बत ऐं इश्क सां हिते वेठा हो, अल्लाह ताला ईअं तव्हां खे मोहब्बत ऐं इश्क सां मदीने वारे घोट जा दीदार जन्नत में कराईंदो इंशा अल्लाह। ए मुंहिंजे दोस्त नालो तला दोस्त जो छा आहे? उन ये नात ॾिनी आहे हिकिड़ी पढ़ण जे लाइ, हिकिड़ी न पर ॿ लिखियूं अथई। हाणे ॿिन्ही जी तकलीफ़ न ॾे फ़क़ीर। 2 कलाक मां पंहिंजा पूरा कया आहिनि। जंहिं दोस्त लिखी उन खां पुछो हिकिड़ी बाबा जेका चई, हाणे जंहिं लिखिया हो ॿुधाए, पहिरीं ॿुधायो। हेॾा चए थो साईं ॿी ॿुधायो। जी साईं अञा 20 मिंट आहिनि, मुआरी घड़ी कोई त थी वई आहे। मोहम्मदी ने अच्छा मोहम्मदी नो ॾिसां या रसूल अल्लाह, ओ यतीमन जयार नबी। मोहम्मदी ने अचा जी जलसू दो अचा, मोहम्मदी ने अचा बाबल सूदो अचा, मोहम्मदी ने अचा बचड़न सूदो अचा, आकाश तीड़ो कजा मोहम्मदी ने अचा, दिल पर सदीड़ो कजा मोहम्मदी ने अचा। मदीने हलणो अथव त चओ न, मोहम्मदी ने अचा मोहम्मदी नो ॾिसां, मोहम्मदी ने अचा बचड़न सूदो अचा, आकाश तीड़ो कजा मोहम्मदी ने अचा, दिल पर सदीड़ो कजा मोहम्मदी ने अचा। ख्वाब अहेड़ो ॾिसां
रसूल अल्लाह या हबीब अल्लाह हो यतीमन जयार नबी ख्वाब अहेड़ो दिसा तुझा कदम चुमा ख्वाब अहेड़ो दिसा तुझा कदम चुमा ख्वाब अहेड़ो दिसा तुझा कदम चुमा आका सदेड़ो कजामा मदीने अच्छा दिल पर सदेड़ो कजामा मदीने अच्छा मदीने अच्छा बचड़न सूधो अच्छा मदीने अच्छा भाइरन सूधो अच्छा आका सदेड़ो कजामा मदीने अच्छा दिल पर सदेड़ो कजामा मदीने अच्छा तुझे दर ते अच्छा सूरतो सासल्या या रसूल अल्लाह ओ गुनहगारन जा गमखार नबी तुझी दर ते अच्छा सूरतो सासल्या माइटन जा दोस्तन जा भाइरन जा चाचन जा मामन जा सौटन जा साहुरन जा पाड़े वारन जा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ओ शल जल्दी घुराई मोजा मिठड़ा तुझी दर ते अच्छा सूरतो सासल्या तुझी दर ते अच्छा सूरतो सासल्या आका सदेड़ो कजामा मदीने अच्छा दिल बर सदेड़ो कजामा मदीने अच्छा अन्या 5 मिनट बचंदा चाचा हाँ कसर न छॾिजो हाज़िर मुंहिंजा साईं हाज़िर हाँ उते अचजा ओ मुंहिंजा मदीने जा घोट जिते पंहिंजा छॾे वींदा उते अचजा ओ मुंहिंजा मदीने जा साईं जिते पंहिंजा छॾे वींदा मिठीअ जा पण विझी मुंहं ते मिठीअ जा मण विझी मुंहं ते खोटे खडड़ी लटे ईंदा उते अचजा ओ मुंहिंजा मदीने
जिते पंहिंजा छॾे वेंदा हाय सोना भारत अथई असां गुनहगारनि जी मता भूरल भुलाई तूं मिठड़ा भारत अथई असां जी मता भूरल भुलाई तूं छो त असांखे आसिरो तुंहिंजो सोना असांखे आसिरो तुंहिंजो ॿिया सभई संगती छॾे वेंदा उते अचिजा ओ मुंहिंजा मदीने जा घोट जिते पंहिंजा छॾे वेंदा मुंहिंजा दोस्त कीअं तव्हांखे ॿुधायां त हिते अचण खां अॻु में 1.5 कलाक मोहम्मद अयूब खोसे जे ॻोठ में प्रोग्राम करे आयो आहियां जीअं हज तां मोटियो हा ख़ैर सां सॼो महरम हलियो हा सॼो सफ़र हलियो हा रबीउल अवल शरीफ़ पिया हलूं ॾींहं में 2 प्रोग्राम रात जो निंड अॼोकी राति तव्हांजी निंड फिटी आहे सुभाणे सुबुह जो दुकान ते वेठा हूंदो त ईअं पिया झूटा खाईंदो ॼण वाङण पे था तोरियो हारी हिकिड़ी राति पाणी वहंदो आहे सुबुह जो जॾहिं ईंदो आहे त चवंदो आहे त मानी बि न खपे मूंखे छॾियो मां घड़ी खणी निंड कयां इहा हक़ीक़त आहे 3 महीना हक़ीक़त 3 महीना तव्हां लिस्ट ॾिसो मुंहिंजा दोस्त रात जो महबूब जो मीलादन जो कचहरियों ऐं ॾींहं जो उस्ताद या स्कूल में ड्यूटी ख़बर अथव त अॻे ड्यूटी हाज़ुर साईं में वठंदा हाणे चवंदा त हे ॾियो हाणे हे था वठनि न इन खां सवाइ कम बि कोन थो थिए उस्ताद हुज़ूर बख़्श खे ख़बर आहे महीने में मोकल 2 ॾिहाड़ा कीअं था पिया हलूं असां में ताक़त कान्हे का बेशक तव्हां सोचींदा हूंदो यार कैसेटनि में ॿुधंदासीं त केॾो भलो आवाज़ हो अॼु त आवाज़ जो मज़ो ई कोन हो मुंहिंजा दोस्त बेशक सही था चओ अॻु में प्रोग्राम 8 ॾींहं कंदा हुआसीं हाणे 8 ॾींहं पिया प्रोग्राम कयूं छा कयूं मुंहिंजा दोस्त जिन कुझु तव्हां दोस्त असांखे मोहलत ॾींदो ॾिसो 20 मिंट घटि थिया तॾहिं बि चाचे इशारो न 20 मिंट मौलवी खुटा नथा पंहिंजा 20 मिंट पूरा कर मुंहिंजा दोस्त अलाह ताला तव्हांजे इश्क खे सलामत रखंदो असांजो बि ॾोह कोन थियव हली हली यकीन कयो सच पुछो त अधु जॾो ही जेको हिकिड़ो पासो न असांजो गैराबाद थो पियो थिए माण्हू मूवी भराइण खां मुड़न कोन था ऐं मूवीअ वारा बि लाइट ख़बर अथव हिन लाइट में पावर 5 मिंट तव्हां ॾिन कंहिं लाॻी थो रखे त तव्हां निहारे बि कोन सघंदो असां सां रोज़ इहे हालत आहे अलाह ताला असां ते बि रहम फरमाए असांजे दोस्तनि ते बि रहम फरमाए मुंहिंजा दोस्त महबूब मदीने वारे घोट जा आशिको हिते तमन्ना कयो अलाह कंदो हिते ई दीदार थी वेंदो हिते न थियो त क़बर में ज़रूर मुस्तफ़ा करीम दीदार कराईंदो इन ॻाल्हि जी पक्का इहा उम्मीद पक्की आहे इंशाअल्लाह ताला महबूब ज़रूर दीदार कराईंदो अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन हाणे सलातो सलाम पढ़ंदव या अञा वेहंदव दुआ करो सलातो सलाम भी को या पहली सलामत कुछ हो न तो सलातो सलाम पढ़ो को मुजाहिद थे लाउड में हथ विझे तो मुखे पक थी अदब सां थी वी आने सेरो शज़माना हुआ जिनके आने सेरो शज़माना हुआ इस नबी की विलादत पेला कौन सलाम मुस्तफा जा
शमाए बज़ में हिदायत पहला आसियों थाम लो दामने मुस्तफा आसियों थाम लो दामने मुस्तफा फिर बढ़ो रब की रहमत पहला को सलाम मुस्तफा जाने रहमत पहला को सलाम शमाए बज़ में हिदायत पहला या इलाही सदक़े मिलादे रसूल ये सलामे आज जाना हो कबूल। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीबल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या शफीअल मुज़निबीन। व अस्हाबिही अजमाइन। दिलन जा हाल ॼाणंदड़ रब, दुआन जा कबूल कंदड़ रब, मुंहिंजा सुहिणा करीम रब तुंहिंजी तरफ़ करीम रब सोने महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सदके में असांजे दिलनि जो नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा। या अल्लाह मर्दो ख़वातीन जंहिं जे दिल में जेका सुहिणी उम्मीद आ, जंहिंमें मुंहिंजा करीम रब तुंहिंजी रज़ा ऐं तुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी रज़ा है। या अल्लाह उहा तमन्ना उहा उम्मीद असांजी पूरी फरमा। मुंहिंजा सुहिणा करीम रब दोस्तनि नाला वरिता, अदो ग़ुलाम कादर परिहाड़ या को ॿियो दोस्त आ, मुंहिंजा करीम रब जेके मुश्किल में आहिनि, जेके बीमार आहिनि, मुंहिंजा मौला मदीने वारे घोट जे सदके उन्हनि जूं बीमारियूं दूर फरमा। मुंहिंजा करीम रब जेके बे औलादी आहिनि, मुंहिंजे आका जे मीलाद जे सदके उन्हनि खे नेक सालिह औलाद अता फरमा। करीम रब जेके साहिबे औलाद आहिनि, उन्हनि जे औलादनि खे नेक ऐं सालिह बना। मुंहिंजा मौला जेके असांजा मिट माइट अज़ीज़ व अक़ारिब, मुंहिंजे आका जा उम्मती मर्द ख़वातीन ईमान वारा मर्द औरतूं दुनिया छॾे विया आहिनि, मुंहिंजा मौला उन्हनि जी बि मग़फ़िरत फरमा। या अल्लाह उन्हनि जे क़बरुनि खे जन्नतुल फिरदौस जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ बनाइजां। करीम रब ख़ुसूसन असांजे प्यारे दोस्त मरहूम साईं इमाम अली जे क़बर खे मुंहिंजा मौला जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ बनाइजां। मुंहिंजा सुहिणा करीम रब असांजे दोस्त में हुज़ूर बख़्श उनजे भाइरनि उनजे बचड़नि मौला मदीनो ॾेखार, मौला मदीनो ॾेखार, मौला मदीनो ॾेखार, पोइ भली मार लहन उजागा अखियुनि जा। आख़िर में सभई दिल जे हुज़ूर सां पंहिंजे वतन अज़ीज़ लाइ दुआ घुरो। मुंहिंजा मौला असांजे मुल्क खे इस्तेहकाम बख़्श। मुंहिंजा करीम रब असांजे मुल्क में जेका गैर मुस्तहकम करण वारनि जी साज़िशूं आहिनि, मुंहिंजा मौला उन्हनि जे नापाक इरादनि खे नीस्तो नाबूद बना। मुंहिंजा मौला असां त कंहिंखे नथा सुञाणूं त कंहिंजे दिलनि में छा आहे, पर मुंहिंजा मौला तोखे सभु मालूम आहे। उहे केर बि आहिनि जिन जे नियतुनि में हिन वतन अज़ीज़ जी वफ़ा नाहे, मुंहिंजा मौला उन्हनि जे नापाक इरादनि खे नीस्तो नाबूद बना, उन्हनि खे कमज़ोर कर मुंहिंजा मौला, ऐं हर उनखे ताक़तवर बना। उहो आलिम दीन हुजे या दीनदार हुजे या अमीर हुजे या सियासतदान हुजे, जंहिंजे दिल में हिन वतन अज़ीज़ जे लाइ प्यार आहे, जेको वतन अज़ीज़ खे मुस्तहकम ॾिसणु चाहे थो, मुंहिंजा मौला उन्हनि खे